आजाद करो, चाचू अबे के आजाद करो। मां पाण खे ॿाहिरि जी तूं गादड़े ठारे ॿाहिरि त ॿियो कहिड़ो अची वञो आहे पंहिंजो ग़रीब मिसकिन घर मां खणी वञे था। करमपुर जे ॻोठ मारख बिजाणी मां अगवा थियल मुगी नौजवान अब्दुल हफीज़ बिजाणी खे बेरहम हथियारबंदनि जे वर चढ़े 8 ॾींहं गुज़री विया। हद जी ठुलबी सेक्शन पुलिस से बदस्तूर नाअहली जी निंड सुतल नज़र अचे थी त ॿिए तरफ़ SSP जे कबाद बेको बूटो ॿारण बजाए इलाइक़ाई अमुन ते बार नज़र अचे थो। मुगी नौजवान जे मासूम ॿारनि तोड़े अबे अमा संदन जुदाई में रोई रोई हीणा हाल करे छॾिया। मुगी जे मासूम पुट सैद खान जा चयल इहे लफ़्ज़ अबू खे आज़ाद करायो, अबू खे आज़ाद करायो। संदसि इहे लफ़्ज़ हर दर्दवंद इंसान जो यकीनन हाँ ॾारनि पिया त ॿिए तरफ़ मुगी जे पोड़े पियो अब्दुल रहीम बिजाणी जा चयल इहे लफ़्ज़ बि जीअ खे झोरीनि पिया। मां पाण खे ॿाहिरि जी तूं गादड़े ठारे ॿाहिरि त ॿियो कहिड़ो अची वञो आहे पंहिंजो ग़रीब मिसकिन घर मां खणी वञे था। खुदा रात पंहिंजी ऑफिसर मदद कयो, सरदार साहब बि मदद करे थो, मेरी शबीर अली खान बि करे थो। जॾहिं हू चए पियो हीउ इलाइक़ो असां ग़रीबनि जे रहण जहिड़ो न आहे रहियो, जेकॾहिं मुंहिंजो पुटु जल्द बाज़ियाब न थियो त आउं पाण मथां तेल छिणके पाण खे बाहि ॾेई साड़े छॾींदुसि। ऐं हुनजो हीअं बि चवणु हो त न आउं हूंदुसि न ई जवान पुट जी जुदाई जा सूर सहंदुसि। ॿिए तरफ़ मुग़वी मुज़ाहिरीन अब्दुल रहीम बिजाणी, सैफुल्लाह बिजाणी, अमीर उमर बिजाणी, निसार अहमद बिजाणी ऐं ॿियनि मुग़वी जी बाज़ियाबी लाइ एहतिजाज कंदे वज़ीर आला सिंध, IG सिंध, DIG लाड़काणो, सूबाई वज़ीर PP मीसा अमीर शबीर अली खान बिजाणी, सरदार बुलेदी वनान बुलेदी, सरदार मीर महबूब अली खान बिजाणी ऐं ॿियनि वसवारनि खे अपील कई त मुग़वी अब्दुल हफीज़ बिजाणी वाक़े जो नोटिस वठी नौजवान खे तुर्त बाहिफ़ाज़त बाज़ियाब करायो वञे। मुग़वी जे मासूम पुट सैद खान पोड़े पियो अब्दुल रहीम बिजाणी ऐं संदसि वारसनि जो वधीक छा चवणु हो, अचो त उन्हनि जी ज़िबानी ॿुधूं था। काई पुलिस इतलाह ॾिनी जंहिं जो 8 ॾींहं कुझु बि न थियो आहे। जेका असां मां गुज़रे थी उहा असांखे ख़बर आहे। भाई पुलिस जी इमानदारी कख बीणो न आहे कयो। जेकॾहिं कुझु असांजो थियो त ठीकु आहे, जेकॾहिं न थियो इंडस हाईवे ते असां धरणो हणंदासीं। बिल्कुलु जेका बाबा कुझु बि थिए असां उथंदासीं न, जेतिरे ॾींहं माण्हू बाज़ियाब न कंदासीं अब्दुल हफीज़ खे तेतिरे ॾींहं न उथंदासीं। अब्दुल हफीज़ खे अंगारे जी राति खणी विया, उन खां बाद मंझि अॼु 8वीं राति थी आहे, हिन वक़्त ताईं कुझु बि कोन थियो आहे। ऐं ॿिए नंबर मंझि त कल्ह बिल्कुलु असांजो धरणो हुयो नज़रवाह ते, जंहिं मंझि इन बाज़ाबी जे लाइ उन खां बाद मंझि जंहिं मुंहिंजे SP मुआइदो वरितो इहो ॻाल्हि कयाई त तव्हांखे अरबा जी राति ते कहिड़ी बि हालत में पंहिंजो फराम थी वेंदो। 2 ॾींहंनि जो मुआइदो वरिताई। उन खां बाद में जेकॾहिं को थियो त ठीकु, जे न त असांजो ख़मीस जे ॾींहुं इंडस हाईवे जेकबाद धरणो लॻंदो ऐं कोन छॾींदासीं जेतिरे तक असांखे न मिलंदो अब्दुल हफीज़ फराम न थींदो तेतिरे ताईं कोन छॾींदासीं। ऐं असांजो मीसा मीर शबीर अली ख़ान सूबाई वज़ीर आहे, असांजी वधि में वधि मदद कई अथसि ऐं कंदो रहंदो इंशा अल्लाह ताला। असां इन्ही ॻाल्हि मंझि आहियूं, घटि कोन थींदासीं। गुज़री चुका आहिनि। हिन टाइम ताईं पुलिस कख बि न कयो आहे, न को असां वटि आई आहे। FR बि पंहिंजे मनमाना ते कटी आहे, असांखो गैर मौजूदगी में कटी आहे। उन्हनि हद बि हेॾे होॾे तकरारी ॼाणाए करे उन्हनि कुझु न कयो। असां वटि कोई बि लड़ी न आयो। कल्ह असां धरणो आयोसीं बागड़ लाड़े ते ठुल कंदकोट इंडस हाईवे ते। SP साहिबु 3 ॾींहंनि जी मोहलत घुरी आहे। जो अॻियां न थियो त असां SP ऑफिस जे अॻियां धरणो हणंदासीं ऐं वेही रहंदासीं। भली गोलियूं हणाए छा बि करे लाठी चार्ज करे असां पंहिंजे बाज़ियाब लाइ धरणो हणंदासीं। चाचू अबे के आजाद करो। अॼु मग़वी खे 8 ॾींहं हुआ, कल्ह बि धरणा आयासीं
एसपी 3 ॾींहंनि जी मोहलत घुरी आहे, कखु वञी बीणूं न कयो त असां ग़रीब काॾे वञूं। एसपी DSP DIG ताईं असां साईं कचा कोशिशि कई आहे, कंदा रहंदासीं जेतिरे ताईं असांजो मुड़ुसु बाज़ियाब न थींदो तेतिरे ताईं असां न चईंदा। मां पाण खे ॿाहिरि ॾींदो गादले वारे ॿाहिरि ॾींदो ॿियो कहिड़ो अची वेंदो आहे, असांजो ग़रीब मिसकिन घर मां खणी वञा था। ख़ुदा रात पंहिंजी ऑफिसर मदद कयो, सरदार साहब बि मदद करे थो, मेरी शबीर अली खान बि करे थो। एसपी 3 ॾींहंनि जी मोहलत घुरी आहे, असां चवंदासीं इहो कूड़ो आहे, न कंदो असांजो कमु। अलाह खे तरस पवंदो, छोरा छिनाऊं मिसकिन काॾे वञूं। हर वक़्तु आगाह रहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़ करमपुर। Abdullah